अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊं आहियां मां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, वफ़ाक़ी सरकार ऐं केपी के गवर्नमेंट में जेका बर्फ़ हुई उहा बर्फ़ हाणे पिघिड़जी चुकी आहे, इख़्तिलाफ़ ख़त्म थी चुका आहिनि ऐं गॾिजी करे कमु करण ते, गॾिजी करे अॻिते वधण ते इत्तफ़ाक़ साम्हूं आयो आहे। उन खां सवाइ नाज़रीन, केपी के जा जेके वॾा वज़ीर आहिनि अली अमीन गंडापुर साहब, उन्हनि जी न रुगो पीटीआई जे बानी सां मुलाक़ात थी आहे, पर मुलाक़ात थी आहे घरू वज़ीर मोहसिन नक़वी साहब सां ऐं छा कुझु के बैकडोर मामला उन जा इतलात पिणु साम्हूं अचनि पिया, पर छा को ब्रेक थ्रू थियणु वञे पियो उन वाले सां प्रोग्राम में फोकस कंदासीं, डिस्कशन कंदासीं। हिकिड़ो ॿियो मामिलो साम्हूं अचे पियो, हुकूमत हुजे या पाकिस्तान तहरीक इंसाफ़, हिकु पासे असां ॾिसूं था त मुफ़ाहमती पॉलिसी खे वठी करे, मुफ़ाहमत खे वठी करे ॻाल्हियूं थियनि पियूं, त ॿिए पासे तनक़ीद, इल्ज़ाम, जारिहाणो जेको रवैयो आहे, लहजो आहे, उहो बदस्तूर असांखे बरक़रार ॿिन्ही पासनि खां नज़र अचे पियो। अॼु जेका प्रेस कॉन्फ्रेंस हुकूमत पारां कई वई आहे, वफ़ाक़ी वज़ीरनि जो इहो चवणु आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पंहिंजे सियासी फ़ाइदे जे लाइ मुल्क खे डिफ़ॉल्ट कराइण जी कोशिशि कई ऐं उनजो हवालो ॾींदे उहे इहा ॻाल्हि कनि था त मुसलसल जेके ऑफिशियल जेके अकाउंट्स आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा, उन्हनि तां मुसलसल मुल्क जे हवाले सां जेके स्टेटस या जेके पोस्टूं साम्हूं अचनि पियूं, उहे तमामु घणियूं ॻणतीअ वारियूं पोस्टूं उहे मुसलसल कयूं पियूं वञनि ऐं ॿिए पासे हुकूमत पारां हिकु भेरो ॿीहर मुस्लिम लीग नून, पाकिस्तान पीपल्स पार्टी ॻाल्हियुनि जी आछ कई आहे ऐं इहो ॼाणायो आहे त बामक़सद ॻाल्हियुनि जे लाइ असांजा दर खुलियल आहिनि। हाणे कहिड़ो जवाबु ईंदो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ बदस्तूर जेका लीडरशिप आहे, उन्हनि जो इहो चवणु आहे त असांखे पहिरियां पंहिंजो मैंडेट वापसि कयो, असीं पोइ ॻाल्हियूं कंदासीं। उहा जेको मौक़िफ़ आहे उहो बि बरक़रार नज़र अचे पियो, पर असीं ॾिसूं था त केपी ऐं वफ़ाक़ विच में वेझड़ाप नज़र अचे पई त ऐं ॿिए पासे जेका असीं ज़िक्र कयोसीं त जेका जारहाणी सियासत ऐं जेका मुफ़ाहमती मामला आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ बि हिकु पासे ही वेझड़ाप आहे त ॿिए पासे तमामु घणो सख़्तु मौक़िफ़ बि आहे, उन ते बि पिणु फोकस कंदासीं त छा इहे शयूं मुमकिन आहिनि गॾु गॾु हलणु, या ही सिर्फ़ु कंज़प्शन लाइ आहिनि ऐं बैकडोर के ॿिया मामला आहिनि। उनखां सवाइ नज़र कुझु ॿियूं डेवलपमेंट्स में असांखे नज़र अचनि पियूं। अहम ॾींहुं ॼाणायो पियो वञे सुभाणे वारो, परीं वारो केसिस खे वठी करे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे बानी जे लाइ उनजो मुस्तक़बिल छा हूंदो सियासत में, उन हवाले सां जेके इहे फ़ैसिला हूंदा उहे तमामु घणा अहम हूंदा। उन ते पिणु नाज़रीन अॼु के प्रोग्राम में असांजो फोकस रहंदो ऐं उन समय जेके कुझु ॿियूं डेवलपमेंट्स आहिनि उन्हनि ते बि अॼु के प्रोग्राम में गुफ़्तगू कबी। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ सां कराईंदसि। मूंखे अॼु के प्रोग्राम में जॉइन कयो आहे डॉक्टर सोहराब सरकी साहब, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि, कराची स्टूडियो में मूंसां गॾु मौजूदु आहिनि। कराची स्टूडियो में ई नाज़रीन जमाल सिद्दीकी साहब आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा सीनियर अॻवान आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन असलम गौरी साहब आहिनि, JUI जा मरकज़ी तर्जुमान आहिनि, सीनियर अॻवान आहिनि, उहे मूंसां गॾु जो कि प्रोग्राम में शरीक आहिनि। मियां अज़ीम साहब मुस्लिम लीग नून जा सीनियर अॻवान आहिनि, उन्हनि खे बि भलीकार वीडियो लिंक ज़रिए अॼु के प्रोग्राम में सां गॾु शामिल आहिनि। ऐं सभिनी जी महिरबानी, मां सभिनी खे भलीकार मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कजो। ऐं जवाब साहब ॿियनि पैनलिस्ट जी इजाज़त सां मां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। हिकु पासे ही जारिहाणी सियासत, ॿिए पासे वेझड़ाइप नज़र अचे पई, ही मामिलो केॾांहुं वञे पियो? सुठे अल्फाज़ जो तव्हां इंतिख़ाब कयो त बामक़सद मुज़ाकरात, ऐं असल ॻाल्हि ई आहे कि अगरि तव्हांखे मुज़ाकरात करणा आहिनि त बामक़सद करणा आहिनि, ऐं मुज़ाकरात जा हिकिड़ो एजेंडा हूंदो आहे त कहिड़ी कहिड़ी शइ टारगेट हूंदी आहे, हुन में टारगेट लिस्ट हूंदी आहे कि असांखे कहिड़े कहिड़े इशूज़ ते ॻाल्हाइणो आहे PTI सां, ऐं PTI असां सां कहिड़े कहिड़े इशूज़ ते ॻाल्हाईंदी, त इहो हूंदो आहे बामक़सद मुज़ाकरात। अच्छा, इहो गवर्नमेंट खे बि ख़बर आहे ऐं तव्हां जहिड़ी सीनियर तजज़िया निगार आहियो, तव्हांखे बि ख़बर आहे त असांजी एजेंडा लिस्ट छा हूंदी मुज़ाकरात जी। असांजी एजेंडा लिस्ट हाणे 8 फरवरी वारे इलेक्शन जा नताइज फॉर्म 45 वारा, उहो असांजी एजेंडा लिस्ट में प्रायोरिटी नंबर 1 हूंदो। उन खां पोइ असांजी रिज़र्व सीट सां गॾु जेको बि थियो आहे उहो असांखे वापसि ॾिनो वञे। असांजो फॉर्म 45 जे मुताबिक़ जेका कॾहिं सीटूं आहिनि असांखे वापसि कयूं वञनि। ॾिसो, जेसि ताईं तव्हां असेंबली जे मेंबरनि सां इंसाफ़ न कंदव, पार्लिमान में इंसाफ़ न कंदव, पार्लिमानी पार्टी सां इंसाफ़ न कंदव, त पोइ मुज़ाकरात त पोइ ईअं ई थींदो त सुबुह कचहरी थी, राति TV टॉक शो में हवाई फायरिंग थी वई हिक ॿिए जे मथां। त अगरि इहा ई मुज़ाकरात करणा आहिनि त उहो बेमक़सद मुज़ाकरात आहिनि। तव्हांखे बामक़सद मुज़ाकरात करणा आहिनि जंहिंमें रिज़ल्ट अचे, त मां सम्झां थो कि हुकूमत एतिरी मासूम, एॾी नन्ही काकी न आहे कि हुनखे ख़बर न आहे त PTI सां कहिड़े एजेंडे ते मुज़ाकरात करणा आहिनि। तव्हां मुज़ाकरात करण लाइ अचो त पिया, पर 3 ॾींहं पहिरें पार्टी जे सेंट्रल सेक्रेटेरिएट खे तव्हां CDA जे तरफ़ां हुनखे इस्तेमालु करे हुनखे तव्हां सील करे छॾियो।
अगर कंहिं पार्टी खे तव्हां दफ़्तर खे सील कंदो त उहो पार्टी तव्हां सां छा मुज़ाकरात कंदी? अली अमीन गंडापुर जो इहो वॾोपन आहे त हू तव्हां सां मुज़ाकरात जे अॻियां अचे पियो, तव्हांजी माण्हुनि सां वेहे थो। हू हिकिड़ो आज़ाद चीफ मिनिस्टर आहे, उहो तव्हांजो बाउंड न आहे। हिकिड़े सूबे खे अगरि तव्हां पाण सां अलॻि रखणु चाहियो था त उहो तव्हां सां अलॻि ई रहंदो। पर जमाल साहब 10 ॾींहंनि ताईं कहाणी ॿी हुई, सख़्त क़िस्म जो मौक़िफ़, अल्टीमेटम। ही बहरहाल जेको हे नज़र अचे पियो तमामु सुठी हिकिड़ी एफर्ट आहे जंहिंखे साराहण जी ज़रूरत आहे, पर 10 ॾींहं पहिरियों कहाणी बिल्कुलु डिफरेंट। उहो सख़्त मौक़िफ़ ही वेझड़ाइप में कीअं तब्दील थियो? नाजिया, मां इहो ई चवां पियो न त इहो त असांजो वॾोपन आहे न कि एतिरी सारी ज़्यादतियूं, ज़ुल्म, नाजाइज़ियत थियण जे बावजूदि असां बार बार तव्हांजी तरफ़ अचूं था मुज़ाकरात जे लाइ। तव्हां कूड़े मुंहं असांखे चओ था कि मुज़ाकरात करणु, असां ईमानदारी सां हिकिड़ो क़दम वधायूं था, पोइ तव्हां असांजे हिकिड़े क़दम खे बि पॉज़िटिव वठो ऐं तव्हां पंहिंजी तरफ़ां बि 3 क़दम वधायो। ॾिसो, सिंपल ॻाल्हि आहे त को बि सियासी जमात पंहिंजे मैंडेट ते कंप्रोमाइज़ न कंदी। असां अगरि पंहिंजे मैंडेट ते कंप्रोमाइज़ कंदासीं त पोइ असांजी सियासत ख़तम थी वई। हलो, सॼे मुल्क खे तव्हां छॾो, सिर्फ़ु कराची जी ॿुधायो त मुंहिंजो भाउ सोराब सरकी वेठो आहे, तमामु सीनियर पॉलिटिकल वर्कर आहे, पार्लियामेंटेरियन आहे, सीनियर। त मूंखे सिर्फ़ु सोराब सरकी साहिबु इहो ईमानदारी सां ॿुधाए त जेको कराची में असांजो मैंडेट खसियो वियो आहे ऐं जिन्हनि खे ॾिनो वियो आहे, छा उहो दुरुस्त आहे? सिर्फ़ु पंहिंजे टर्न ते मूंखे ज़रूरु ॿुधायो। सवाल उथारे बि जमाल साहब त छा उहो सभु कुझु मुल्क जे नाले ते कयो वेंदो? छाकाणि त हू ॼाणाइनि पिया त मुसलसल जहिड़े क़िस्म जूं पोस्ट या जेके मामला साम्हूं अचनि पिया, IMF खे ख़त लिखणु हुजे या उन खां पोइ जेके मामला असांखे नज़र अचनि पिया, हू ॼाणाइनि पिया त सियासी फ़ाइदे जे करे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मुल्क खे दाग़ लॻाए पई। नाजिया, हिन में असांखे को सियासी फ़ाइदो कोन्हे। नंबर 1, असां त हूअ मुतासिरीन आहियूं, मुतासिरीन 2023-24 आहियूं असां त असां जेको तव्हां सां सिर्फ़ु इहो था चयूं कि असांखे बि इंसान सम्झियो वञे, असांजी पार्लियामेंटेरियन खे, असांजे वर्करनि खे, उन्हनि जी फैमिलियुनि खे बि इंसान सम्झियो वञे, मगर हिकिड़ो नॉन स्टॉप असां सां जेको ज़्यादती हले पई त असां त सम्झूं था त इहे सियासी जमातूं, इन्हनि खे बि सोचणु खपे अॼु असां सां थिए थो त हिन में ख़ुशि थियण जी ज़रूरत कोन्हे, सुभाणे तव्हां सां बि थींदो इहो, सुभाणे तव्हां बि हिन ताब में ईंदव। त हिकिड़ो SOP तय करणु खपे तमामु सियासी जमातनि खे कि उन्हनि में इहे लाज़मी इहा शइ हुजे कि भई हर सियासी जमात पंहिंजे मौक़फ़ जे लाइ केतिरे क़दर ताईं एजिटेशन कंदी, कंहिं लेवल ते उहा एग्री कंदी, उहा इलेक्शन कमीशन ते एग्री कंदी, उहा जुडिशियल कमीशन ते एग्री कंदी, या अदालतनि जे जजनि जी निगरानी में को कमीशन ठहे उन ते एग्री कंदी। इहा SOP थियणु खपनि सियासत में पाकिस्तान जी। ऐं इन सोराब साहब खां जवाबु वठंदासीं, पर जमाल साहब इन ही SOP जे हवाले सां ई हुकूमत चाहे पई त पहिरियां रस्ता छॾे ऐवान में अचण जो हिकिड़ो शर्त रखियो आहे हुकूमत, त पहिरियां तव्हां रस्ता छॾियो, ऐवान में अचो, पोइ बिल्कुलु बामक़सद ॻाल्हियूं हुजनि या SOP जंहिंजो मां ज़िक्र कयो उहे सभु मामला थींदा? नाजिया, असल ज़्यादती त हिन ऐवान में थी आहे न। तव्हां नथी सम्झो त असां सां हिन इलेक्शन में छा टर्न आउट हो पूरे पाकिस्तान में? तव्हां सीनियर तजज़िया निगार पंहिंजी ईमानदारी सां ॿुधायो। मुंहिंजो भाउ बि पॉलिटिकल वर्कर आहे, इहे हिकिड़ो सीनियर पॉलिटिकल वर्कर आहे, ऐं पॉलिटिकल वर्कर पंहिंजी दयानतदारी कॾहिं न छॾंदो आहे। तव्हां ॿुधायो कि असांजो मैंडेट चोरी न थियो आहे। अच्छा, उनजे बावजूदि, चोरी थियण जे बावजूदि जॾहिं असां ऐवान में पहुता आहियूं त हुते असांजी 70-80 सीटूं रिज़र्व सीटूं उॾाए छॾियूं आहिनि। त इंसाफ़ त कयो न। हिकु त तव्हां मुसलसल नाइंसाफ़ी था कयो, ज़ुल्म ज़्यादती था कयो, पोइ चओ था ऐवान में अची ॻाल्हायो। ज़्यादती त हिन ऐवान में थिए थी। ठीकु आहे, ऐं उनजो जवाबु त अॼु अली अमीन गंडापुर साहिब ॾिनो जॾहिं हुननि इहा ॻाल्हि कई त ही मामला हिननि जी अलॻि इंपॉर्टेंस आहे, हुकूमती मामलनि जी, इंतिज़ामी मामलनि जी। बाक़ी जेका सियासती असांखे जेका सियासत करणी आहे उन वाले सां केसिस अदालत में मौजूदु आहिनि। सोराब साहिबु, अव्हां छा चवंदो? बार बार हुकूमत पारां PTI खे आछ कई वञे थी ॻाल्हियुनि जी, ऐं जीअं ज़िक्र कयो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिकु पासे ॻाल्हियुनि जी आछ, ॿिए पासे केस बि ठहनि था, ॿिए पासे प्रेस कॉन्फ्रेंसूं बि थियनि थियूं जंहिंमें पिणु हुकूमत सख़्तु मौक़िफ़ इख़्तियार करे थी। ऐं गॾोगॾु ज़िक्र कयो जीअं जमाल साहब त जेको मर्कज़ हो PTI जो, राति पेट में असां ॾिठो सभिनी जो हुन ते कार्रवाई थी। त हिकु पासे ॻाल्हियुनि जी आछ है, ॿिए पासे ही मामला कीअं थींदो मुमकिन? असल में देयर इज़ नो एनी वे, ॿियो को रस्तो कोन्हे पाण में वेही करे ॻाल्हियूं करण खां सवाइ। ठीकु। ऐं अली अमीन गंडापुर जहिड़े नमूने सां पहिरियों टेकअप कयो एज़ अ चीफ मिनिस्टर, उन जा जेके बयानात आहे त उहे जेके आहिनि तमामु डेंजरस आहे, छाकाणि त उन जी जेकी हिन वक़्तु पोज़ीशन आहे उहा चीफ मिनिस्टर ख़ैबर पख्तूनख्वा आहे। जीअं मुंहिंजे अदे बि चयो, असां पॉलिटिकल वर्कर आहियूं, ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं उहो चलो PTI जे तरफ़ां जेके मेंबर खटे आया आहिनि उन्हनि जे सीट ते चीफ मिनिस्टर थियो आहे, पर उहो हिकु जेकी स्टेट आहे पाकिस्तान जेकी आहे मुल्क, उन जे हिकिड़े सूबे जो उहो चीफ मिनिस्टर आहे। ज़ाहिर आहे हिकिड़ो 1973 जो आइन आहे,
उनखे उन आइन मुताबिक़ उतां फंड्स मिलंदा आहिनि जीअं सिंध में ॿियनि खे हिकिड़ो पूरो स्ट्रक्चर आहे ऐं 73 जो आइन आहे उन आइन में जेके बि माण्हू आहिनि जंहिंजो जेको आहे इख़्तियार उहो तयन थियल आहे उहो अक्रॉस द बोर्ड मां सम्झां थो त क्लर्क खां वठी पियन खां वठी प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान ताईं हिकिड़ी इहा सुठी ॻाल्हि आहे त हिन पाकिस्तान में उन्हनि जी बाक़ाइदे पूरो हिकिड़ो SOPs या रूल्स ऑफ बिज़नेस या रूल्स ऑफ वर्क जेके आहिनि उहे मैंशन थियल आहिनि उन में जेकॾहिं उन खां जेकॾहिं को बग़ावत करे थो त पोइ मां पाण इहा मूंखे सूरत हाल पहिरियों नज़र अचे पई ख़ुदा न ख़ास्ता जेकी आहे सूरत हाल वञे पई जेकी अली अमीन गंडापुर या गवर्नर जेके हिक ॿिए जे ख़िलाफ़ु बयानु ॾियनि पिया ऐं जेकी सूरत हाल आहे ख़ुदा न ख़ास्ता कोई इहो कमु वरी उन ते गवर्नर रूल ते न वञे बहरहाल तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं मां इन ॻाल्हि जो ख़ैरु मक़दम कयां थो ऐं असां त पहिरें ॾींहं खां वठी पॉलिटिकल वर्कर आहियूं असां बि इहो चऊं था त जेके बि आहिनि सियासतदान जेके जेल में आहिनि जंहिंखे माना ईअं महसूसु कयो वञे थो त जेके ग़लति जेल में विधो वियो आहे त उहे बिल्कुलु जेल खां ॿाहिरि निकिरनि जेल में न हुजनि ऐं सियासत में मज़ो बि तॾहिं आहे जॾहिं तव्हां मैदान में जेको माण्हू तव्हांखे आहे ऐं उनखे तव्हां माण्हुनि खे कन्विंस करे ऐं पंहिंजो प्रोग्राम ॾेई करे उनखे शिकस्त ॾियो बाक़ी जेकॾहिं कंहिंखे बि तव्हां क़ाबू करे ॿधी करे ऐं ज़बरदस्ती जेकॾहिं का इलेक्शन कोई बि खटे थो या जेकॾहिं का आहे त उहा ख़राबु आहे ऐं मुंहिंजे भाउ इहा ॻाल्हि कई असांजे सदीक़ी साहिबु त डॉक्टर साहिबु ईमानदारी सां ॿुधाए हाणे ॻाल्हि इहा त बिल्कुलु मां इहा तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थो त इहो बि ॿुधायो त जेकी 2018 में जेकी इलेक्शन थी त वरी इहो बि सदीक़ी साहिबु ईमानदारी सां ॿुधाए त उन में छा थियो मतिलबु इन में इहे बिल्कुलु आहिनि इहे जेके ऑन द रिकॉर्ड ॻाल्हियूं आहिनि उन में का लिकल छुपियल ॻाल्हि न आहे असां जेकॾहिं कंहिं फोरम ते डिस्कशन न कयूं त उन शइ जी बि डिस्कशन थियणु खपे त उन टाइम ते जेकी सूरत हाल हुई मां तव्हांखे ॿुधायां त हिकु दफ़े माना सिंध असेंबली में मां स्पीच कई पोइ उहे उनखे मां MQ वारनि खे चयुमि हमेशह तव्हां जेको आहे सभिनी सां हथु कंदा हुए माना हिन भेरे तव्हां सां आपके साथ हाथ हो गया त मक़सदु चवण जो इहो आहे त इहे ज़रूरु हिकिड़ी पाकिस्तान जी सियासत जा जेके डायनामिक्स आहिनि जेकी सूरत हाल आहे मां हमेशह जॾहिं बि ॻाल्हि कई आहे सही ऐं सिधी सची ॻाल्हि कई आहे ग़लति ॻाल्हि न कई आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हवाले सां तव्हांखे पाण ख़बर आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो क़ाइमु थी आहे उन जी पहिरें में पहिरीं जेकी तरजीह आहे उहा इहा ई आहे त फेयर एंड फ्री इलेक्शन हुजणु खपनि ऐं भुटे साहिबु पाकिस्तान में आइन ॾिनो उहो बि इन जे करे ॾिनो त बाबा हिते डेमोक्रेसी हुजे ऐं उन खां पोइ असांजे ज़रदारी साहिब खे जॾहिं मौक़ो मिलियो उन पंहिंजा इख़्तियारात उन टाइम ते प्रेसिडेंट ईंदा नाजिया तव्हांखे पाण ख़बर आहे त 58 बि जॾहिं हूंदो त 10-20 साल प्रेसिडेंट न वेंदा 10 साल प्रेसिडेंटशिप हलाईंदा पंहिंजी सदीक़ी साईं बि आहे सीनियर इन खे बि ख़बर आहे त उन पंहिंजा जेके इख़्तियारात ख़तमु करे उन चयो त हाणे इहा 58 बि जॾहिं ख़तमु थी आहे हाणे मां 7 इलेक्शनूं कॉन्टेस्ट कयूं 56 इयर्स एज आहे त मुंहिंजे हिसाब सां जेको आहे पंहिंजो इहे 7 इलेक्शन न थियणु खपनि वधि में वधि 5 इलेक्शन या 5 इलेक्शन ताईं थियणु खपे हिकिड़ी 3 सालनि में असेंबली हली वई 93 वारी बि 18 महीननि में नवाज़ शरीफ़ वारी हली वई वरी 2002 वारी बि वरी 2-3 साल उहे ॻाल्हि जमा साहिब कई त पोइ हिकिड़ी SOP ठाहिणी पवंदी जेका बामक़सद हुजे ऐं हिन सिलसिले खे जेकॾहिं ब्रेक कोई लॻाइणो आहे त पोइ हुनजे लाइ गॾिजी वेहणो पवंदो उन में इहो आहे न हाणे तव्हां असांजो मां हिकिड़ी तव्हां गुज़ारिश कयां केॾी सख़्तु मुखालफ़त हुई उन्हनि जे लाइ फज़ल रहमान जे लाइ असांजे फज़ल रहमान साहिब जे लाइ महमूद ख़ान अचकज़ई जे लाइ ऐं महमूद ख़ान अचकज़ई हाणे PTI जो प्रेसिडेंट मां इन खे क्रिटिसाइज़ नथो कयां मां इन खे ख़ुशाइण ॻाल्हि सम्झां थो उहा इन जे करे जो ज़ाहिर आहे जेके हिते माण्हू असां आहियूं पाण में MQM भला MQM हाणे न पर जंहिं टाइम ते अल्ताफ़ हुसैन उन जो सरबराह हो त पोइ बि मजबूरनि जॾहिं हिते सिंध गवर्नमेंट हूंदी त असां पीपल्स पार्टी खे जेकॾहिं असांखे अक्सरियत हूंदी मजबूरनि उन टाइम ते हर को माण्हू ईअं चवंदो मां नथो चवां सभु चवंदा त हिननि में टेररिज़म आहे ऐं टेररिस्ट आहिनि हिन में ऐं उन जे ख़िलाफ़ु वॾो ऑपरेशन बि थियो पर तंहिं हूंदे बि उन्हनि सां बि पाकिस्तान पीपल्स पार्टी या ॿियूं जेके नून लीग उनखे एंगेज कंदी कोशिशि कंदी कंहिं न कंहिं तरीक़े सां असां इन्हनि खे जेकॾहिं ग़लति आहिनि बि असां इन्हनि खे पंहिंजे क़ौमी हिन में धारे में आणियूं ऐं अल्टीमेटली उन्हनि सां ॻाल्हियूं थींदियूं पोइ आख़िर जेके उन्हनि हरकत कई पोइ हाणे उन खां पोइ जेकी MQM आहे त अहिड़ी तरह जेकॾहिं उन्हनि सां हिननि ॻाल्हियूं कयूं हिननि सां वेठा आहिनि एॾी
हाई लेवल ते मुखालफ़त हुई त ॿियूं जेके पार्टियूं आहिनि पाकिस्तान जूं, मुस्लिम लीग नून आहे, पीपल्स पार्टी आहे, जमात इस्लामी आहे, उन्हनि सां बि वेही करे ठीक सोराब साहब नहीं शेख अगे बताना से असलम गौरी साहब भी हैं, मियां अज़ीम साहब हैं। मियां अज़ीम साहब, जमाल साहब कह रहे हैं कि ताली दोनों हाथों से ही बजती है, एक हाथ से ताली नहीं बजती, और वो ये कह रहे हैं कि पहले जो इंतकामी कार्रवाइयां हो रही हैं उनका हिसाब दे दें, पहले मैंडेट दे दें, फिर बैठ जाते हैं मुज़ाकरात के लिए। क्या कहेंगे आप? देखें, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, देखें ये जो बात बार बार ये धांधली का जो सिलसिला जारी है, ये इसको छोड़ें। और ये रिसेंट वो चीजों का हवाला दे रहे हैं, वो कह रहे हैं मरकज सील कर दिया, फिर केसेस कर दिए, फिर आज की प्रेस कॉन्फ्रेंस का भी जिक्र कर रहे हैं, वो तो अभी का जिक्र कर रहे हैं। वो कह रहे हैं साथ साथ 8 फरवरी भी हमें याद है, फिर 8 फरवरी के बाद जो इंतकामी कार्रवाइयों का सिलसिला चला है उसको भी हम नहीं भूल पा रहे, तो कैसे मुज़ाकरात के लिए बैठे हम? देखें, मुज़ाकरात देखें, दो चीजें डिफरेंट हैं। एक चीज तो ये है कि पार्टियों की हमने सियासत करनी है, एक ये है कि हमने मुल्क को कैसे चलाना है। अली अमीन गंडा साहब जो हैं वो सीएम हैं और उन्होंने अपने सूबे को भी चलाना है और पार्टी को भी, बिल्कुल पार्टी की भी वो नुमाइंदगी कर रहे हैं, बिल्कुल ठीक कर रहे हैं। और पार्टी के साथ साथ जब उन्होंने दो महीने गुजरने के बाद उनको ये पता चला है कि मैंने सूबे को किस तरीके से चलाना है, तो सूबे को चलाने के लिए मरकज को साथ में लेकर चलना पड़ता है, और मरकज को सूबों को साथ लेकर चलेंगे तो मुल्क चलेगा। तो यहाँ पे जब कोई इक्तदार में वो सीएम है और जो नून लीग है और बाकी पार्टियां मरकज में बैठी हुई हैं, तो सबसे अव्वलीन जो सबकी तरजीह है वो ये है कि मुल्क को हमने कैसे निकालना है, मुल्क को मुख्तलिफ बुरानों से हमने कैसे निकालना है। तो मैं ये समझता हूँ कि अली अमीन गंडा साहब को ये जो समझ काफी हद तक आई है कि मैंने सूबे को भी चलाना है, तो बाकी जो ख्वाहिश है, ख्वाहिश के ऊपर कोई पाबंदी नहीं है और ख्वाहिश के ऊपर दुनिया का कोई भी कानून ऐसा नहीं है जो कुछ स्टे जारी करे। तो ख्वाहिशें तो हर पार्टी के सरबराहों की भी होंगी और जो सीनियर रहनुमाएं उनकी भी होगी, हमारी भी होंगी, लेकिन ख्वाहिशें जो हैं वो असूलों के साथ मुल्क को सामने रख के आप अपनी ख्वाहिशें पूरी करें। ये धांधली वाला जो चक्कर है ये खत्म करें। ये 2018 वाला हम शुरू कर लेंगे कि 2018 में हमारे साथ धांधली हुई थी और इन्होंने एक धरना दिया था, 2013 में 35 पेंशनों वाला मामला था, उससे पहले चले जाएं, फिर भी जब से पाकिस्तान बना है ये सिलसिला जारी है। देखो, गौर तलब ये बात है कि इस वक्त हमने मुल्क को किस तरीके से इस बहरान से निकालना है, तो मुल्क को कोई एक पार्टी भी नहीं निकाल सकती। आप बानी पीटीआई को लेके आ जाएं, आप समझते हैं कि उनको इक्तदार दे दें तो ये मुल्क बहरान से निकल जाएगा। 2018 और 2002 जो 3-3.5 साल की इन्होंने हुकूमत की है, तो मुल्क को हम नून लीग वालों ने जो इनके हैंड ओवर किया था वो किस तरीके से वापस किया गया है। तो ये सारी चीजें मेरे भाई जो पीटीआई के रहनुमा हैं, पीटीआई के जो दोस्त हैं, जो पीटीआई के एमएनए हजरात हैं, जो एमपी हजरात हैं, वो अपनी जात से बालातर होकर मुल्क के लिए सोचें। वो मुल्क के लिए सोचेंगे तो इनकी पार्टी भी बच जाएगी। वो मुल्क के लिए आए, आके मरकज में बैठें, मरकज में बैठ के मुल्क के लिए अगर इनके ज़हन में कोई ऐसी पॉलिसी है हमसे बेहतर तो लाएं, आप पार्लियामेंट के अंदर बैठें और हमारे साथ मशावरती प्रोसेस में शामिल हों और हमें कोई ऐसी तजवीज़ दें जो हमारे ज़हन में नहीं है, जो इनके पास है। जो बानी पीटीआई के पास ये जाते हैं, मिल के आते हैं, उनके पास हदायत लेके आते हैं, वो चाहे उल्टी हो सीधी हो उसके ऊपर ही इम्प्लीमेंट शुरू कर देते हैं। और वो गलत इम्प्लीमेंट करते करते इन्होंने अपनी पार्टी का भी बेड़ा गर्क किया है और कानून को, आइन को समझते हुए ये गैर आइनी काम करते हैं। अपनी पार्टी का भी इन्होंने बेड़ा गर्क किया है, मुल्क का भी किया है और अपने साथियों का भी कर रहे हैं। खुदारा कुछ सोचें, समझें और मुल्क के लिए सोचें और फिर आप अपनी पार्टी को भी बेहतर तरीके से चला सकते हैं। तो मेरी ये गुजारिश है कि जो हजरात इक्तदार में नहीं है या अपोजिशन में नहीं है, जो पार्लियामेंट के अंदर नहीं पहुंचे, वो पार्टी चला रहे हैं। पार्टी का बयानिया जो भी इन्होंने बनाया हुआ है वो अपनी जगह पे है, लेकिन मैं अली अमीन गंडा साहब को वो बिल्कुल उन्होंने आज जो स्टेप आज और कल उठाया है, मैं ये समझता हूँ ये अवाम के लिए है, ये उनकी पार्टी के लिए या हमारे लिए नहीं है। आप भी कहेंगे मियां अज़ीम साहब बड़ी दिल का मुजाहरा हुआ है, या आप समझते हैं कि पीछे से ये जो बर्फ पिघली है अचानक से, इसके पीछे क्या हुआ है, किसकी कोशिशें कामयाब हुई हैं?
دیکھیں ناجیہ، اس میں ایک اور چیز ہے، آپ کو یاد ہوگا پچھلے دنوں میں جو چائنیز ایک پاکستان کے اندر حادثہ ہوا ہے، اس کی بھی رپورٹ ہمارے سامنے آئی ہے۔ ٹی ٹی پی کا جو معاملہ تھا، جو انڈیا کی انوالومنٹ تھی اس میں، یہ ساری چیزیں دیکھیں، ہمارا جو ملک کے اندر مسئلے ہیں وہ بہت سارے خارجی مسئلے اور ہیں، انٹیریل مسئلے اور ہیں۔ علی مین انگنڈا صاحب نے بھی بہت ساری چیزوں کو جب نزدیک سے دیکھا ہے تو وہ دوسروں کو یہ نظر آ رہا ہے کہ جو برف ہے وہ کس طریقے سے پگھلی ہے، وہ برف اسی طریقے سے پگھلی ہے کہ ان کو یہ سمجھ آئی ہے کہ اگر ہم اسی طرح لڑتے رہے تو ملک ہمارا اور کمزور ہوگا۔ ہم یہ کہتے ہیں کہ ملک کو مضبوط کریں گے تو ہماری پارٹیاں بھی مضبوط ہوں گی، ہماری سیاست بھی مضبوط ہوگی، اور پھر ہم سیاست بھی کرتے رہیں گے اپنی مرضی سے، جس کو مرضی لے آئیں ووٹ کی طاقت سے۔ لیکن اس وقت سب سے زیادہ ضرورت یہ ہے تمام پارٹیوں کی، چاہے کوئی اقتدار میں بیٹھا ہوا ہے، چاہے کوئی اپوزیشن میں بیٹھا ہوا ہے، اگر کوئی قومی سوچ لے کر اس ملک کو آگے لے کے جانا چاہتا ہے تو میں یہ سمجھتا ہوں وہ پاکستان کا سب سے مخلص اور سب سے وفادار جو ہے وہ بندہ ہوگا جو اس سوچ کے ساتھ اس وقت ملک کے لیے جو ہے وہ کام کرے گا۔ اپنا حصہ لازمی ڈالیں، چاہے آپ کسی بھی شعبے کے اندر ہیں، کیونکہ اس وقت پاکستان پورے خطے میں سب سے پیچھے ہے، اور میں یہ سمجھتا ہوں یہ ہمارے سب سیاستدانوں کی اور اداروں کی غلطی ہے، اس میں عوام کی کوئی غلطی نہیں ہے۔ ٹھیک میاں صاحب، آپ کی بات کو آگے بڑھاؤں گی اور اسلم غوری صاحب کے سامنے اس سوال رکھیں گے۔ اسلم غوری صاحب، یہ جو پیشکش ہوئی ہے مذاکرات کی، پھر سے آپ کوئی مثبت، کوئی اس پیش رفت کے نتیجے میں کوئی مثبت چیز سامنے آتے دیکھ رہے ہیں؟ اور پھر یہ بھی اس پر بھی ضرور روشنی ڈالیے گا، میاں عظیم صاحب نے کہا کہ جو سوچ اس وقت ملک کے حوالے سے ہوگی، ملک کی ترقی کے حوالے سے ہوگی، وہی سب سے مخلص ہوگی سوچ، لیکن اس سوچ کو سبوتاژ کہیں یا اس سوچ کو متاثر کرنے والے جو رویے یا جو زبان یا جو لہجے ہمیں آج کل نظر آ رہے ہیں، ان کا سدباب کس کو کرنا ہے اور کیسے ہوگا، اس پر کیا کہیں گے آپ؟ جی دیکھیے، بہت شکریہ آپ نے مجھے پروگرام میں لیا۔ بات یہ ہے کہ ہم تو 76 سال سے یہی سنتے آ رہے ہیں، ملک کے بہترین مستقبل کے لیے، ملک کے لیے قربانی دے دیں، ملک کے لیے مسرت پسندی کا شکار ہو جائیں، ملک کے لیے اس کو برداشت کر لیں۔ ملک 76 سال میں پیچھے چلا گیا ہے، بہت پیچھے چلا گیا ہے۔ میں تو یہ کہتا ہوں جہاں یہ ملک آزاد ہوا تھا اس سے بھی پیچھے چلا گیا ہے، اور وہاں پر ہمیں پہنچانے والے آج پھر ہمیں وہی سبق دینا چاہتے ہیں کہ جی ملک کے لیے، ملک کی کاس کے لیے مقصد صرف یہ ہے کہ ہمارے اقتدار کو دوام دیا جائے تو ملک کے لیے بہتری ہے، اگر مخالف پارٹی کا اقتدار ہو تو ملک کے لیے اچھا نہیں ہے۔ ہم کب تک یہ کھیل کھیلتے رہیں گے؟ 2018 میں JUI کا موقف تھا کہ انتخابات دھاندلی زدہ ہیں اور درست نہیں ہیں۔ اس وقت یہی مسلم لیگ اور یہی پیپلز پارٹی ہمارے لیفٹ اینڈ رائٹ پہ کھڑے ہوئے تھے، آج وہ اسی مینڈیٹ کے ساتھ حکومت میں ہیں، تو بہت اچھا ہے، ملک کے لیے بہتری ہے اور اقتدار مل گیا ہے، تو یہ انتخابات درست ہوئے ہیں۔ اور اسی طرح PTI کے دوست 2018 میں کہتے تھے کہ انتخابات درست ہوئے ہیں، آج جب ان کی حکومت نہیں ہے تو وہ کہتے ہیں انتخابات درست نہیں ہے۔ تو میں یہ سمجھتا ہوں کہ ہمیں ان سب چیزوں سے بالا ہو کے ملک کی بہتری کے لیے سوچنا چاہیے، قوم کے لیے سوچنا چاہیے۔ اگر اس ملک میں آپ نے جمہوریت کی روح کو باقی رکھنا ہے، جو کہ دن بدن ختم ہوتی جا رہی ہے، لوگوں کو نفرت ہوتی جا رہی ہے۔ آپ کو پتہ ہے میں نے 200 سے زیادہ میرے کارکن اور میرے علماء اور میرے عہدیدار شہید ہوئے ہیں اسی جمہوریت کی حفاظت میں، KPK اور بلوچستان میں۔ جو لوگ کہتے ہیں جمہوریت کفر ہے، وہ ہمیں مار رہے ہیں، ہم ان کا دفاع کر رہے ہیں جمہوریت کا، اور آج ہم بھی لڑ رہے ہیں جمہوریت کے لیے۔ تو افسوس کا مقام ہے کہ ہمیں اصل حقائق پہ آنا چاہیے۔ سیاستدانوں کو کام کوئی اور کرتا ہے اور سارے صورتحال کوئی اور خراب کرتا ہے، اور پھر ساری بدنامی بعد میں سیاستدانوں پہ ہوتی ہے، چاہے وہ بانی PTI ہو، چاہے وہ میاں نواز شریف صاحب ہوں، چاہے زرداری صاحب ہوں، چاہے ہمیں سیاستدانوں کو کم از کم یہ ضرور سوچنا چاہیے کہ ملک کے بہتر مستقبل کے لیے ہم کیا کردار ادا کر سکتے ہیں۔ مسرت پسندی کا شکار ہو جائیں، اپنے مقدمے ختم کروا لیں اور پھر آگے چلیں، تو یہ سلسلہ میں سمجھتا ہوں درست نہیں ہے۔ نہ میاں نواز شریف کی وہ حکومت جو ختم کی گئی وہ درست تھی، نہ میں سمجھتا ہوں کہ آج کے انتخابات درست ہیں۔ اس لیے ملک کی بہتری کے لیے ہمیں مثبت فیصلے کرنے ہوں گے اور سیاستدانوں کو کرنے ہوں گے، لیکن یہ ایسے فیصلے نہیں ہونے چاہیے جو آج کے لیے ہوں، ایسے ہوں جو مستقبل کے۔
ठीक, तो फिर मुस्तकबिल के लिए। JUI किस साइड खड़ी होगी इस सारी सूरत हाल में? क्योंकि हमने देखा कि पाकिस्तान तहरीक इंसाफ की जानब से बारहा कोशिशें हुई कि JUI उनके साथ खड़ी हो, मौलाना साहब की जो कायदाना सलाहियत हैं वो इस वक्त उनका इस्तेमाल कर सकें, उनसे फ़ायदा ले सकें। और उसी तरफ दूसरी तरफ हमने देखा कि हुकूमत, आज मियाँ साहब का भी रब्ता हुआ मौलाना साहब से, वो भी चाह रहे हैं कि कायदाना सलाहियतों से हुकूमत इस्तिफादा हासिल कर सके इस बहरान से निमटने के लिए। JUI कहाँ खड़ी है सर? देखिए, मैं तो पहले भी अर्ज कर रहा हूँ, ये बहरान आज पहली दफा तो पैदा नहीं हुआ। अभी तो लोग ये भी कहने लगे कि 1970 का भी बहरान था इलेक्शन का और मुल्क टूटा है जो मुजीबुर रहमान को हुकूमत देनी चाहिए थी। अब तो लोग खुलेआम ये बातें करने लगे हैं। तो मैं ये अर्ज करूँ आपसे कि हम ये समझते हैं कि असल हकायक को सामने रखें। साफ और शफाफ इंतखाबात जब तक नहीं होंगे, अवाम का नामजद करदा मुंतखब करदा नुमाइंदा जब तक असम्बली में नहीं बैठेगा, उस वक्त तक इस मुल्क के हालात दुरुस्त नहीं हो सकते। हमने 16 माह की हुकूमत में मियाँ शहबाज शरीफ के साथ 16 माह की जो हुकूमत हमने की है उसमें हमने बड़ी 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 खुश रंग बातें सुनी थी और बड़ी बड़ी इनकलाबी बातें सुनी थी कि अब ये हो जाएगा और वो हो जाएगा, मुल्क ठीक हो जाएगा। 16 माह के बाद हमें शर्मिंदगी के अलावा उस हुकूमत में कुछ हासिल नहीं हुआ। तो अभी भी मैं समझता हूँ अगर हम अब कर्जे लेते रहे, IMF से कर्जे लें, वर्ल्ड बैंक से कर्जे लें, UAE से कर्जे ले लें, सऊदीया से पैसे ले लें, मांगे ताने से हम 4 दिन गुजार लेंगे, अपना वक्त गुजार लेंगे, लेकिन इसके बाद मेरी आने वाली नस्ल जो है जिसने पाकिस्तान में रहना है, ना हमने दुबई में घर बनाने हैं, ना हमारी पार्टी के किसी आदमी का दुबई के घर में निकला है, ना हमने बाहर जाके रहना है, हमने यही रहना है। और जब हमने यहाँ रहना है तो हम अपने नस्ल को क्या देना चाहते हैं, उनके लिए क्या फ्यूचर है उनका, हमें इस पे सोचना होगा थोड़ा सा। ठीक, तो फिर इसके लिए ये भी बता दें असलम गौरी साहब कि जो आपने कहा कि असल हकायक सामने लाने होंगे और जो आने वाली जनरेशन है उसका सोचना होगा। तो JUI क्योंकि बारहा कोशिशें भी हो रही हैं तो ये अकेली जदोजहद करती हुई हमें नजर आएगी इस ज़मन में असली हकायक को सामने लाने में, या किसी का आप समझते हैं कि हाथ थामना होगा इस सफर में JUI को? देखिए, JUI ने अपनी तहरीक का आगाज कर दिया है पशीन से जी। और हमने उस सिलसिले में बलूचिस्तान से मैंडेट लिया, हमने सिंध से मैंडेट लिया, इसी तरह हमने जनाब वहाँ के KPK के अवाम से मैंडेट लिया। अब हम पंजाब में यकम जून को पंजाब में मुजफ्फरगढ़ की जगह पे हम अवामी असम्बली कर रहे हैं और पंजाब के अवाम का मैंडेट मकसद ये होता है कि दुनिया को दिखाया जाए, हुक्मरानों को भी दिखाया जाए, इलेक्शन कमीशन को भी बताया जाए कि ये वोटर हैं, इन्होंने वोट दिया था और वोट कहाँ है। तो बाकी सब भी तो यही बात कर रहे हैं, खुसूसन पाकिस्तान तहरीक इंसाफ भी तो यही बात कर रही है, तो फिर कोई साथ चलने का इम्कान है? हमने वेलकम किया। देखें, 2018 में जो मेरा मौकफ था, आज PTI ने वो मौकफ मेरा तस्लीम कर लिया, हम उसे खुशामदीद कहते हैं। बाकी मामलात हैं, आपको पता है हमारे दरमियान 24-25 साल से तनाजात हैं, उनको दूर करने के लिए कुछ वक्त चाहिए और वो हम कर रहे हैं और ये आगे जाके हमारे और PTI के दरमियान में इंशाल्लाह बेहतर रिलेशन बहाल हो जाएंगे। और मकसद सिर्फ यही होगा, इक़्तिदार नहीं होगा। जो पहले हमने, मैं समझता हूँ जो पिछली तहरीक थी वो भी हमने इलेक्शन के लिए चलाई थी, लेकिन बाद में हमने अपने दोस्तों की रिक्वेस्ट पे उसको थोड़ा सा अपना हुकूमत ले ली 16 माह की। इस दफा जो भी होगा सिर्फ साफ और शफाफ इंतखाबात के लिए होगा, मुल्क की बेहतरी के लिए होगा, किसी को ना इक़्तिदार से निकालने के लिए होगा, ना किसी को इक़्तिदार में बिठाने के लिए होगा। ठीक है सोराब साहब, पाकिस्तान पीपल्स पार्टी को किरदार अदा करे सके थी असीं ॾिठोसीं जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे, JUI जो मौक़िफ़ बि मां साम्हूं आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे प्रेसिडेंट आहे, पाण ख़बर आहे त हालांकि असांजी कोलिशन आहे नून लीग सां, उन प्रेसिडेंट वारी जेकी स्पीच थींदी आहे असेंबली में, उन बि इहा ॻाल्हि कई त तव्हां वेही करे मुज़ाकरात कयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी बिल्कुलु मुज़ाकरात कराइण में संजीदा बि आहे ऐं असां इहो सम्झूं बि था त जेके बि आहिनि पार्टियूं उहे गॾिजी सॾिजी करे जेकॾहिं हिन मुल्क जी ख़िदमत कंदियूं या हिन मुल्क खे अॻे वठी वञी सघनि थियूं त उहे ईअं ई थी सघे थो, अदरवाइज़ उन जो ॿियो को रस्तो कोन्हे। तव्हां पाण ॾिसो जॾहिं जेका हुकूमत मुखालिफ़ तहरीक जिनो ज़िक्र असलम गौरी साहब बि कयो, जमात साहब कनि पिया, जमायत इस्लामी बि ऐलान कयो आहे कुझु ॾींहंनि खां पोइ, त पोइ इनखे कीअं रोकींदी, हिन जे लाइ का स्ट्रेटेजी आहे हुकूमत? असल में प्रॉब्लम इहो आहे पूरी माना इहो हाणे न नंढे इलाइक़े वटि असां ॾिसूं था त कहिड़ी हुकूमत आई आहे पाकिस्तान में। हिकिड़ी मूंखे हुकूमत ॿुधायो जंहिंजे ख़िलाफ़ का अलायंस न ठहियो आहे या तहरीक न हली आहे, हिकिड़ी ॿुधायो। अलाए छा आहे पाकिस्तान जी बदकिस्मती आहे। ऐं हाणे जीअं असांजो भाउ हुयो उहो बि इहा ॻाल्हि करे पियो त जेके ख़िते में मुल्क आहिनि सभिनी खां असां पोइते रहिजी विया आहियूं, इवन बांग्लादेश खां बि पोइते रहिजी विया आहियूं। इन जे करे रहिजी विया आहियूं त हाणे असां जेके माण्हू जेन्युअनली या जेके
इक़्तिदार में अचनि था या जे फेयर एंड फ्री इलेक्शन थियणु खपनि उन में जेकॾहिं माण्हुनि क्वेश्चन मार्क थिए थो नथियूं थियनि उन जो इहो ई सबबु आहे त पोइ इंतिशार पैदा थिए थो ऐं ईअं बि थियो आहे त काफ़ी जेके फ्री एंड फेयर इलेक्शन थियूं आहिनि उन खां पोइ बि अलाए पार्टियुनि खे बि सोचणु खपे वेही करे कोड ऑफ कंडक्ट ठाहिणु खपे शायदि उन्हनि खे जेके हाराए वञनि थियूं उन्हनि खे ॿियो को मशगिलो कोन्हे पोइ वरी इहो अपोज़िशन जो जेको आहे इहे जलसा कढनि था पोइ इहो सही 12 महीना इहो जलसा हलंदा आहिनि तव्हां पाण ॾिठो आहे कॾहिं जलसा बंदि त कोन थिया आहिनि उन जो वाइद हल इहो आहे त पार्टियुनि खे मेच्योरिटी जो मुज़ाहिरो करिणो पवंदो तव्हां पाण ॾिसो खोड़ पूरी दुनिया जे अंदरि अमेरिका आहे या ॿिया बर्तानिया आहे उते इलेक्शन्स थींदियूं आहिनि उन खां पोइ हर को माण्हू वञी करे आराम कंदो आहे ऐं उहा जेकी पार्लियामेंट जेकी मौजूदु हूंदी आहे ऐं बिल्कुलु मां इन सां जेके बि दोस्त आहिनि जेके अॼु तव्हां सां मौजूदु आहिनि बशमूल तव्हांजे मां इन जो सख़्तु हामी आहे त फेयर एंड फ्री इलेक्शन थियनि अचनि पार्लियामेंट में वेहनि ऐं कोड ऑफ कंडक्ट अहिड़ो को सख़्तु थिए उन में हिते हिंदुस्तान असांजे भरिसां आहे उन इलेक्शन थी वञे तव्हांखे पाण ख़बर आहे त महीने खां पोइ रिज़ल्ट अनाउंस थियनि था हिते जेको आहे अलाह पनाह ॾे हिकिड़ो उमेदवारु खटे करे चए मां खटे वियो घर वञी सुम्हे थो त राति जो वरी नतीजा ई तब्दील था थी वञनि इहो ॿिए असांजे हिन मुल्क जी हितां जी सियासत जा इहे डायनामिक्स आहिनि या का उहो मां वधाए करे ॻाल्हि बि नथो कयां खोटाए बि नथो कयां इहे जेके असां हिते ॾिसूं था जेके अहिड़ा हालात इहे थिया आहिनि त हाणे इन हाल जॾहिं सभु हुन जा मुतासिर बि आहिनि सभु जेके पार्टीस मौजूदु आहिनि त पोइ इन जो कोई अज़ालो इन जो को सदेबाब छो न पियो थिए ॾिसो मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां हाणे हालत ॾाढी जेको आहे न क्रिटिकल थी आहे अमन अमान जे हिसाब सां तव्हां ॾिसो ऐं जेके ख़ारिजी जेके आहे सूरत हालात जेके बम ब्लास्ट या ॿिया टिया मस वञी करे कंट्रोल थियो कुझु माण्हू अची करे असां ट्रैक ते चढ़ियासीं हेॾा धमाका थींदा एॾो वॾो नुक़सानु थियो आहे हाणे नुक़सानु त ज़ाहिर आहे असांजो पंहिंजो ई नुक़सानु आहे न ऐं हितां जेको बि माण्हू आहिनि तव्हां पाण ॾिसो त हिते जेके सियासतदान अॼु ताईं बि तव्हां ॾिसो त कोई बि अहिड़ो सियासतदान न आहे ठीकु आहे उन्हनि खे माण्हू चाहिनि था त करप्शन कयईं हे कयईं ऐं उनखे जेल में विझनि था वरी उहे ई माण्हू जेको वरी आज़ादु थी करे जेको चवनि था त भाई जंहिं तयारो हाईजेक कयो त वरी उहो साॻियो वज़ीर आज़म थो थी वञे हाणे इहे असां त पाण ॾिसूं था हाणे इमरान ख़ान हिन वक़्तु जेल में आहे ऐं कहिड़ी ख़बर त सुभाणे जेको आहे पंहिंजो वरी इहे सभु केस ख़तमु थी वरी उहो सुभाणे प्राइम मिनिस्टर हूंदो त हाणे उन में त हाणे त इहा ख़बर ई नथी पए त कहिड़ो जेको आहे सही ॻाल्हि आहे कहिड़ी ग़लति ॻाल्हि आहे हिन मुल्क जे अंदरि ऐं वॾा जेके केसिस में माण्हू जेके हिन लाइ घणनि केसनि में निकिरी वरी बाइज़त बरी थी करे इहे सभु इन में सभु ज़िम्मेवार आहिनि चाहे उन में असांजी इस्टेब्लिशमेंट हुजे असांजी जुडिशरी हुजे पॉलिटिकल पार्टियूं हुजनि जेके फोर्सिस आहिनि उन्हनि सॼो हिन मुल्क सां मतिलबु जेकी कयो अथऊं ऐं उन जे बावजूदि वरी बि अलाह जी महिरबानी सां मुल्क बीठो आहे इहो अलाह जो मौजूदो आहे हाणे हल इहो ई आहे त फेयर एंड फ्री इलेक्शन थियनि इंटरफेरेंस न थिए ऐं जेके बि वरी बि तव्हां फ्री गिरी कटे सटे सियासतदाननि ते इल्ज़ाम लॻो जहिड़ा बि आहिनि जीअं बि आहिनि अलाए मां नथो चवां त सभु जेके आहिनि ईमानदार आहिनि पर उहे अॼु बि मुल्क में आहिनि पर तव्हां ॿिया ॾिसो जेके आहिनि ब्यूरोक्रेट आहिनि ॿिया जेके आहिनि उहे जॾहिं उहे नौकिरी ख़तमु करे उहे मुल्क ई छॾे हलिया था वञनि त हाणे उन में हिकिड़ो असांखे जेकॾहिं सही तरीक़े सां हिन मुल्क खे हलायूं असां त पूरी दुनिया में ट्रेवल कयो आहे मां सम्झां थो त जेके दुनिया में मज़बूत तरीन मुल्क आहिनि उन्हनि खां बि असांजो मुल्क मज़बूत बि आहे हर शइ हिते मौजूदु बि आहे सिर्फ़ु मैनेजमेंट जी कमी आहे जेकॾहिं सही ईमानदार माण्हू जेकॾहिं हिते मुल्क ते सही जाइ ते थी वञे उन में इंटरफेरेंस न हुजे त बिल्कुलु मुल्क जमाल साहब सराफ़ सां चवंदा मैनेजमेंट जी कमी आहे ही त शिकायतूं कंदा त ओवर मैनेजमेंट थी वई आहे नाजिया मैं उर्दू में बात कर लूँ हमारे दो दोस्त भी हैं वही मुस्तफ़ीद हो जाए मेरी बात से एक तो मैं मुख्तलिफ शोज़ पे ये सुनता हूँ कि जी 2018 का रिजल्ट भी आपका ऐसा था तो आप 23 में 24 में क्यों गिला कर रहे हैं मेरे पास 2018 के फॉर्म 45 भी हैं जिसको देखने में आके देख लेना और मेरे बहुत सारे कराची के MNS MPs के पास भी हैं और यकीनन पूरे मुल्क में होंगे तो 2018 का ताना ना दिया करें बाकी मेरे जो नून लीग के भाई हैं उन्होंने कहा कि पाकिस्तान के लिए आपको सोचना है और सिर्फ पाकिस्तान की फिक्र करें तो मैं उनको बताना चाहता हूँ कि इमरान खान जिसका नाम है उसने पाकिस्तान का नाम ही पूरी दुनिया में रोशन किया था और दुनिया के बहुत सारे मुल्क ऐसे हैं जहाँ पर अगर कोई पूछता है कि जी आप कहाँ से पाकिस्तान से तो वो कहते हैं पाकिस्तान मीन्स इमरान खान तो हमारे मुल्क की शनाख्त है इमरान खान और उस शख्स ने इस मुल्क के लिए जो डिलीवर किया है वो शायद किसी और आपके खुसूसन लीडरों ने नहीं किया होगा क्योंकि उनकी शनाख्त तो जो 16 महीने की PDM गवर्नमेंट में ये बनी थी कि अच्छा ये पाकिस्तान का प्राइम मिनिस्टर ये पैसे मांगने वाला ही तो
تو شناخت میں بھی فرق ہوتا ہے. تو آپ برائے مہربانی اس بات کو ایسے نہ سوچیں کہ ہمیں اپنے جائز سیاسی اختلافات یا ہمارے ساتھ جو ناجائزیاں ہوئی ہیں ہم اس کو بھول جائیں اور ہم یہ سوچیں کہ جی کیونکہ نون لیگ کہتی ہے جی پاکستان کا سوچیں, تو آپ سے زیادہ اچھا پاکستان کا سوچا ہوا ہے. وہ شخص جو جیل میں بیٹھا نا ڈیالہ میں, وہ 10 دفعہ ٹھکرا چکا ہے کہ یہ میرا ملک ہے, مجھے یہی رہنا ہے, میں نے باہر نہیں جانا. آپ لوگ تو چلے جاتے ہیں باہر نا, جس پاکستان کی آپ بات کر رہے ہیں اس کو چھوڑ کے آپ سالوں باہر چلے جاتے ہیں. تو اس پاکستان کے لیے آپ لوگ ایسے ہی سوچتے ہیں, یہی محبت آپ کی ہے. آپ جس پاکستان کی بات کر رہے ہیں اس پاکستان کا پیسے کو دنیا پاناما لیگ میں بھی دیکھتی ہے, دبئی لیگز میں بھی دیکھتی ہے, اس پاکستان کے پیسے کو دنیا میفیئر اپارٹمنٹ میں بھی دیکھتی ہے. کیا پاکستان کی محبت کی بات کر رہے ہیں آپ یار؟ آپ کو تو کم سے کم نہیں کرنا چاہیے. آپ کو اپنی لیڈرشپ کے سارے کارنامے پتہ ہے اور آپ ٹی وی پر کریں پاکستان کا سوچیں. ہم لوگ سوچتے ہیں پاکستان کا, ہمیں اس ملک سے محبت ہے, یہ ہمارا ملک ہے, ہم نے یہی مرنا ہے, ہمارے بچوں نے بھی یہی رہنا ہے. آپ کے لیڈروں نے تو باہر چلے جانا ہے, ان کے بچوں نے بھی باہر چلے جانا ہے, ان کے پوتے نواسوں نے بھی باہر چلے جانا ہے. ہمارا باہر کچھ بھی نہیں ہے, ہمارے لیڈر نے بھی یہی رہنا ہے, ہم نے بھی یہی رہنا ہے, ہمارے بچوں نے بھی یہی رہنا ہے. ہمیں اس ملک کی فکر ہے کہ اس ملک کو پیروں پہ کھڑا کر لو, اس ملک کے لیے کچھ وہ کام کر لو. میاں صاحب بس میں مکمل کر لوں, یہ کچھ وہ کام کر لو کہ اس ملک کی معیشت کو کھڑا کر لو. پاکستان کے اس ملک کے سیاسی استحکام سے وابستہ ہے. ایک سپورٹس مین تھے, ہم بھی ان کو, ہمارے سپورٹس مین تھے, ہم بھی ان کی قدر کرتے ہیں. ہمارے وہ بہترین کھلاڑی تھے, ہم بھی ان کی قدر کرتے ہیں, لیکن وہ بہترین سیاسی کھلاڑی نہیں ہے. یار آپ کا سرٹیفکیٹ کی ضرورت نہیں ہے میاں صاحب, بات سنیں, آپ کا سرٹیفکیٹ نہیں چاہیے, وہ آپ سے بڑا لیڈر ہے, آپ کے جواب مکمل کرنے دیں. آپ سرٹیفکیٹ لاتے ہیں. عمران خان صاحب نے کرکٹ میں اپنا نام بنایا تو سیاست میں بھی بنا لیتے. تو آپ کے لیڈر سے بڑا نام ہے, آپ کو نظر نہیں آتا, قرآن سے نکالتے. تو بات یہ ہے کہ آپ عمران خان صاحب کو ایز اے سپورٹس مین دیکھتے ہیں, بہترین سیاستدان نہیں ہے کرنے کے لیے آپ کے پاس, اس کا مطلب آپ بہترین سیاستدان بھی دیکھیں, وہ سیاستدان نہیں ہے, سپورٹس مین ہے. تو سپورٹس مین اور بھی پاکستان میں بہت ہیں, مختلف کھیلوں میں ہیں, ان کو بھی ایک ایک کھلاڑی کو وزیر اعظم بناتے جائیں. یہ آپ بات نہ کریں. آپ کو جس کا لیڈر لندن سے آیا 3 سال کے بعد بیچارہ الیکشن ہی ہار گیا, وہ تو الیکشن ہی ہار گیا دونوں سیٹوں پہ, اس کی فکر کریں. جو جیل میں بیٹھا ہے نا, اس کا نشان چھیننے کے بعد بھی پوری قوم نے اس کو ووٹ دیا ہے, آلو بیگن ٹنڈے میں. آپ کہاں لے کے چلے گئے؟ آپ کہتے تھے آئی ایم ایف کے پاس ہم نے جانا نہیں, موت, آپ نے کہا تھا میں موت کے گلے لگ جاؤں گا, آئی ایم ایف کے پاس نہیں جاؤں گا. وہ آپ لوگوں نے آئی ایم ایف کے پیسوں سے, ورلڈ بینک سے پیسوں سے میفیئر اپارٹمنٹ جو خریدے ہیں, اس قوم کے لیے جانا پڑا. بڑا درد ہے آپ کو پاکستان کا. کوئی بات ہی نہیں ہے, ہر بات پہ آپ یو ٹرن لیتے ہیں. آپ پہلے بانی پی ٹی آئی کو, آپ سب پہلے سیاست سیکھیں. کون سی سیاست؟ جو نواز شریف کرتا ہے, جو شہباز شریف کرتا ہے, لعنت بھیجتے ہیں ایسی سیاست پر. جو آپ کی لیڈرشپ سیاست کرتی ہے نا, 2 دفعہ لعنت بھیجتے ہیں, نہیں سیکھنی ایسی سیاست. کے علاوہ اس ملک میں بات کر رہے ہیں یار, آپ کوئی نہیں ملک کو قرآن سے نکال سکتا. آپ دیکھ لیں, ازما کے دیکھ لیں, نواز شریف کے علاوہ اس ملک کے اندر کسی بندے نے اس ملک یار جب سے نواز شریف صاحب آئے نا, ایک ہوٹل پہ تندور والے کی روٹی کے علاوہ انہوں نے کچھ کیا ہے؟ وہ بیچارے علاج کرا کے ان کو سیاست میں ترتیب کرو. آپ لوگوں نے نواز شریف کو کھٹے لائن لگا دیا ہے, گھر بٹھائے ہوئے. تو لندن سے بلایا کس نے تھا لگے ہیں؟ وہ بھائی بلایا کس نے تھا لندن سے, یہ بتاؤ. وہ میاں محمد نواز شریف نے لگائے ہیں. آپ یہ جو شیخ چلی والی باتیں ہیں یہ کرنی چھوڑ دیں گے. میں پریکٹیکل باتیں کر رہا ہوں. آپ کہہ رہے ہیں نواز شریف ملک سے بحران کو نکالے گا, تو بن جاتے نا وزیر اعظم. کیوں چھوٹے بھائی کو بنایا؟ بھائی آپ کو مینڈیٹ ملا تھا, کل امکانات ہیں کہ میاں صاحب صدارت سنبھالیں گے بلا صدارت سنبھالنے سے مقابلہ منتخب ہوں گے. وہ پارٹی کا صدر بنانے سے کچھ نہیں ہوتا ان کو. انہیں شہباز شریف کی جگہ وزیر اعظم بنا دے اور ملک کو بحران سے نکال دے. کیوں پیچھے ہٹے وہ بتائیں نا, کیوں پیچھے ہٹے میاں صاحب نواز شریف صاحب؟ اس لیے کہ ان کو پتہ ہے کہ یہ جو بانگی تانگی کی گورنمنٹ ہے وہ کچھ نہیں کر سکتے. انہیں 2/3 کا اثرہ دیا تھا جو کہ نہیں ہوا پورا. عدلیہ تھی, انہوں نے اتارا. ابھی وہ پارٹی کے سربراہ بن رہے ہیں اور اس کے بعد وہ وزیر اعظم بھی بنیں گے. اس کے بعد ہم تارے توڑ کے لائیں گے آسمان سے. انشاءاللہ ملک کو جہاں پہ مسلم لیگ نون کو چھوڑا گیا تھا 2013 سے,
हम इंशाल्लाह दोबारा मुस्लिम लीग अच्छा, ये सियासी क़यादत जलसा नहीं में है, पाकिस्तान ये अपने वोटर की तकरीर चलिए, का मियां इंतजार अजीम करें साहब, आप बोले कि नवाज शरीफ साहब वजीर आज़म बनते तो सब पार्टी के सदर बनने के बाद वो डॉलर को उस 147 पे ले आएंगे जहां इमरान खान ने छोड़ा था। आप बोले नवाज शरीफ साहब आके पेट्रोल को 174 पे ले आएंगे जहां इमरान खान ने छोड़ा था। आप बोले कि नवाज शरीफ साहब आके आटे को 60 रुपए पे ले आएंगे जहां इमरान खान ने छोड़ा था। चले मियां तो मैं साहब आपकी ये बात बता मानूंगा। दें कि कल जो तब्दीली आएगी पार्टी की क़यादत में, कल जब सरबराही संभालेंगे पार्टी के मियां नवाज शरीफ साहब, तो उसके बाद तब्दीलियां क्या देखेंगे हम? साथ साथ ये भी जरूर बताएं कि क्योंकि इस वक्त सबसे बड़ा बहरान जो हम यहाँ भी देख रहे हैं, हम बाहर भी देख रहे हैं, हर तरफ उसी बहरान का शोर है, जिक्र है कि सियासी बहरान जब तक ये इस्तेहकाम में तब्दील नहीं होगा तब तक मुल्की मसाइल का हल नहीं निकलेगा। तो उस बहरान का भी कोई हल है मियाँ साहब के पास कल जब वो इम्कान है कि वो बिला मुकाबला मुंतखब हो जाएंगे? देखें, बिल्कुल जो इस वक्त भी हुकूमत चल रही है पंजाब में, मरकज में, वो मियां मोहम्मद नवाज शरीफ साहब की एडवाइस से चल रही है। और मियां साहब हमारे मुस्लिम लीग नून है, नून का मतलब ही नवाज शरीफ है, तो मुस्लिम लीग नून की हुकूमत का मतलब है कि नवाज शरीफ की हुकूमत है। तो मुस्लिम लीग नून जब इंशाअल्लाह कल मियां मोहम्मद नवाज शरीफ साहब इस पार्टी के दोबारा सदर मुंतखब होंगे तो इंशाअल्लाह ताला हम पाकिस्तान के वो वजीर आज़म भी बनेंगे। और मुल्क जिस बहरान में है, ये मियां मोहम्मद नवाज शरीफ साहब इंशाअल्लाह ताला उनकी जो एडवाइस है और उनका अल्लाह ताला ने उनकी किस्मत ही ऐसी बनाई है, उनके हाथ में ही पाकिस्तान का मुस्तकबिल है। और जब तो तब तक वेट करना पड़ेगा, इंतजार करना पड़ेगा मियां साहब, तो बहुत टाइम लग जाएगा। आप कह रहे हैं कि वो जब मुस्लिम लीग नून ने आप कॉमेडी बहुत अच्छी करते हैं मियां साहब। ने मुल्क को तरक्की की राह पे गामजन किया तो वजीर आज़म क्यों नहीं बने? दुश्मन थे, उन्होंने मियां मोहम्मद नवाज शरीफ को किसी ना किसी साजिश से उतारा। यार वजीर आज़म बनाना चाहिए था ना आपको, वजीर आज़म क्यों नहीं बने मियां साहब? हमें ज्यादा खुशी होती कि वो जो आप कह रहे हैं वो वजीर आज़म बन के उस पर अमल पैरा होते। वजीर आज़म बनाते ना, क्यों नहीं बनाया? वजीर आज़म भी वो बन जाएंगे इंशाल्लाह, वजीर आज़म भी बनेंगे और 2/3 की अक्सरियत से बनेंगे। अल्लाह करे 4/3 मिले आपको, हम 45 हम दुआ करते हैं आपको 4/3 मिले। ठीक, लेकिन कौन को कितना इंतजार करना पड़ेगा मियां साहब? असलम गौरी से मुझे फाइनल कमेंट लेना है। असलम गौरी साहब, आपकी तरफ आऊंगी और मुझे बताइएगा कि मौके पर आप सबका सुन रहे हैं, माजी की जो कारकर्दगी रही वो यहाँ पर हम ज़रूर उसका जिक्र सुनते आ रहे हैं, लेकिन ये जो प्रेजेंट है ये कैसे बेहतर होगा, हाल कैसे बेहतर होगा, मुस्तकबिल कैसे बेहतर होगा, इसके हवाले से हमारे पास फिलहाल तो सिर्फ ऐलानात और मामलात हैं। देखिए, मैं फिर वही अर्ज करूंगा कि जब तक हम हकायक से नजरें चुराएंगे उस वक्त तक यही होगा। हम एक दूसरे को बुरा भला कहते रहेंगे, मियां साहब बहुत अच्छे थे, इमरान खान साहब उनसे अच्छे थे, हम इसी पे बहस करते करते आधा घंटा हमने गुजार दिया है। आप 35 साल जो मार्शल्लाह की हुकूमत रही उस पर भी तो थोड़ी सी बहस कर लेते कि उसने मुल्क को कहां से कहां पहुंचाया है, लेकिन उस पर तो हम नहीं बोल सकते, इसलिए कि हम एक दूसरे को आपस में ही कह सकते हैं। जमाल भाई मेरे दोस्त हैं, मेरे भाई हैं, उन्होंने बड़ी अच्छी बात की, लेकिन मैं इस मौजूद पर बोलना नहीं चाह रहा था कि 2018 में जमाल भाई जो इलेक्शन हुआ था मैं उससे मुतासर हुआ था। आप मेरे सामने कैंडिडेट थे, मैं बहुत अच्छी तरह जानता हूँ आपने कितनी रैलियां की थी, कितनी कॉर्नर मीटिंगें की थी। मुझे बहुत अच्छी तरह पता है कि आपको तो फार्म 45 की बात करें, हमें फार्म 45 उस दौर में नहीं मिला था। तो असलम भाई फिर ले आए ना था कि आप तो भाई हैं, आप भी ले आए, मैं भी ले आता हूँ। असल हकायक पे हम आए, हकायक यही है कि जब तक अवाम के मुंतखब नुमाइंदे असम्बलियों में नहीं आएंगे, जब बिल्कुल ठीक है, बिल्कुल ठीक शुदा लोग असम्बली में नहीं बैठेंगे, साफ और शफाफ इंतखाब नहीं होगा, चाहे कोई भी पार्टी हो, जब तक वो अवाम को जवाबदेह नहीं होगी। अब जो असम्बली बैठी है वो किसी और को जवाबदेह है, वो अवाम को जवाबदेह नहीं है, किसी और के मुंतखब करना है, किसी और ने लाके इनको बिठाया है। ठीक है असलम गौरी साहब, बहुत शुक्रिया आपका। जमात सदीक साहब, डॉक्टर सोहराब सरकी साहब, मियां अजीम साहब। नाज़रीन, गुफ्तगू वहाँ ॿुधी करंट जेके डेवलपमेंट्स असांखे नज़र अचनि पियूं, उन हवाले सां पंहिंजो फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो। बट सुभाणे असां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ूअ ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।